हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आहियूं। मेहरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। एक राजा हो जंहिंखे मस मस एक पुत्र ॼाओ। ॾाढे धूमधाम सां हिन जो जन्मदिन मल्हायो वियो। हू बालक 1 साल जो थियो त माण्हूस जेकॾहिं मां हुई राणी हुई उनखे खूब वस्त्र पाराए दाईअ खे चयो त हिनखे राजा वटि वठी वञ। हू खणी वई। राजा त पहिरीं ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिनखे हंज में खणी आई, पर ॾिठाई त टंगनि ते विश्ता लॻी पई आहे, पोटी लॻी पई अथसि। सो यकदमि दाईअ खे चयईं त हिनखे अंदरि खणी वञ। दाईअ खे ख़बर न पई त छो हिन तरह राजा वापसि कयो। राणीअ खे अची ॿुधायईं त राजा बालक खे वरितो त ख़ुशीअ सां ऐं उमंग मां, पर यकदमि चयईं त वञ हिनखे अंदरि खणी वञ। राणी हैरान थी वई त पुत्र जहिड़ी शइ राजा ईअं छो मोटाए ॾिनी, मगर धीरज वारी ऐं सियाणी हुई। क्रोध त आयसि, पर सोचणु लॻी त राजा खे हिन लाइ कीअं न मोहबत हूंदी। हिकिड़ो ई बालक गोद में वरिताईं त पाणे ई ॾिठाई त टंगूं ख़राब थियूं पयूं आहिनि विश्ता मां। सम्झी वई त राजा छो वापसि कयो। यकदमि दाईअ खे चयईं त अड़े दाई, ॾो तुंहिंजो आहे। वरी सफ़ाई करे ॿिया कपिड़ा पाराए दाईअ खे ॾिनई त हिन भेरे राजा हिनखे झटि गोद में वठी वेठो। इन ई तरह असांजो परम पिता परमात्मा बि सभिनी खे प्यारु करे थो, मगर जेसि ताईं मन में मेल लॻो पियो आहे तेसि ताईं गोद में न वठंदो। मन साफ़ करे श्रद्धा ऐं प्रेम रखी अगरि उन वटि वञूं त ॾाढे सिक ऐं प्रेम सां असांखे गोद में विहारींदो। हू त असांजे अचण लाइ उतावलो आहे, बेसब्रियो वेठो आहे, पर देर ऐं ॾोह असांजो ई आहे। उनजी कुदरत बि सभिनी खे हिकु जहिड़ो ई सुख ॾिए थी। धनी अथवा ग़रीब, सभिनी लाइ उहो हिकु ई आहे। भॻवान इहो बि थो चवे त मुंहिंजा सचा भगत जे मूंखे प्यारा लॻनि था, उहे नेम पूर्वक हिकु स्थान ते बि नथा रहणु चाहिनि ऐं न कि पंहिंजे लाइ घर या कुटियाऊं ठाहिण था चाहिनि। प्रारब्ध अनुसार जिते रहणु मिलनि थो उते ई निवास कनि था ऐं स्थिर बुद्धि सां हमेशह ब्रह्म जे चिंतन में लॻा रहनि था। कृष्ण भॻवानु चवे थो त जेके मुंहिंजा भगत आहिनि न, उहे कुझु कोन था सोचनि, न को कुझु कनि था। उन्हनि खे ख़बर आहे जेको करिणो आहे मूंखे करिणो आहे, प्रारब्ध जे हथ में आहे जेको बि आहे, कुझु असांजे हथ में कोन आहे। जेके भॻवान जा प्यारा भगत आहिनि उन्हनि खे सभु कुझु ख़बर आहे त जेको बि थियणो आहे प्रारब्ध जे हिसाब सां थियणो आहे। इंसान जे पंहिंजे हथ में कुझु कोन आहे, त हू पंहिंजा कर्म त कंदा आहिनि पर वधीक लालच कोन कंदा आहिनि। असीं घर ठारायूं, कुटियाऊं ठारायूं, पंहिंजे ॿारनि लाइ सोचूं, पंहिंजो औलाद जो फ्यूचर ठाहियूं, न। कृष्ण भॻवानु ईअं अव्हांखे इजाज़त को थो ॾिए। कृष्ण भॻवानु ॾिठो पंहिंजो कर्म कयो, वधीक लालच न कयो, ऐं जेको बि थींदो उहो प्रारब्ध जे अनुसार थींदो। अव्हांजी इच्छा सां अगरि थियणो हुजे हा त हीअ सृष्टि हले ई न हुआ, छो त इंसान जी सोच पोइ बि इंसान जी सोच आहे, भॻवान जी सोच पोइ भॻवान वारी आहे, ऊंची आहे। छो जय सिया राम। अगरि हीअ नंढड़ी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि तक शेयर कजो।